मुंहिंजो नालो काइनात आहे ऐं जीअं त अॼु असां सभु समाजी शख़्सियत ऐं ऑर्गेनाइज़ेशन सेक्टर में हिकिड़ो वॾो नालो हिननि काफ़ी सारे पुठियां 20 सालनि खां पंहिंजा जेका ऑर्गेनाइज़ेशन सेक्टर खे ॾिना आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कमकार समाजी कमकार में उहो इन्वॉल्व रहिया आहिनि। पंहिंजो घणो सारो टाइम जेको आहे सो उन्हनि एक्टिविटी में ॾिनो आहे। त असां चवंदासीं त अॼु असांजी जेको आहे थोरी गुफ़्तगू थोरी कचहरी उन शख़्स सां थी वञे त असां उन्हनि अॼु जी सूरत हाल जे हवाले सां थोरो घणो उन्हनि खां गुजराए कुझु ॻाल्हि ॿोल असांजे मन सां थी वठे। त आउं वधीक तव्हांखे यूनिफॉर्म गलत साहब खे आहियां ऐं असांखे टाइम ॾिनो पंहिंजो गलत साहब मूंखे ॻाल्हाइण जे हवाले सां हिन वक़्तु जेका सिचुएशन हले पई मौजूदा सूरत जेका हिते पाण पाकिस्तान में 8,90,000 खां मथे माण्हू कोविड उन्हनि ते कोविड इफेक्ट थियो ऐं बदकिस्मती सां तक़रीबन 20,000 माण्हू कोरोना जे करे माण्हू मौत जे लाइ पड़ी विया ऐं उन सां गॾोगॾु असां वटि गुज़िरियल 2 महीननि खां वैक्सीन जो प्रोसेस शुरू थियो आहे ऐं जेके मौजूदा जेके तालुक जेके गवर्नमेंट जो फिगर्स आहिनि उन मुताबिक़ 11 लख माण्हू तक़रीबन मुकमल वैक्सीन जीअं त आबादी 22 करोड़ आहे उसमें 11 लख माण्हुनि जो वैक्सीनेशन तमामु कीअं त हीअं खपे त हिन वाक़िफ़िन जो कमु गवर्नमेंट जी तरफ़ां ऐं माण्हुनि खे वैक्सीन कराइण लाइ अमल कनि माण्हुनि खे पाण वॉलंटियरली माण्हुनि खे वञणु खपे वैक्सीन सेंटर ते ऐं पंहिंजो पाण खे पेश करे पाण खे वैक्सीन कराइनि। माण्हू जेके वैक्सीन कराईंदा ज़ाती तौर ते त उन्हनि जी पंहिंजी हयाती जो उहो आहे तहफ़ुज़ आहे या उन जी इम्पैक्ट्स थी सघनि था गॾोगॾु सोसाइटी जो कंट्रीब्यूट जेतिरा माण्हू वैक्सीनेटेड हूंदा जंहिंजी वैक्सीन थियल हूंदी उन जो मतिलबु उहो माण्हू ॿिए खे एतिरो नुक़सानु कोन थो थिए। मुंहिंजो त हिन जो की पंहिंजे अवाम जो सिले जा अपील बि आहे माण्हुनि खे गुज़ारिश त जिन्हनि जो वैक्सीन जे लाइ सरकार हिननि चयो आहे हाणे त 30 सालनि खां मथे वारनि जे लाइ बि सरकार हुकुमनामो जारी कयो वियो आहे त जिन्हनि जी उमिरि 30 साल खां मथे आहे उहे बि अचनि पाण खे रजिस्टर कराइनि वॉलंटियर पाण खे रजिस्टर कराइनि आउं सम्झां पाण तव्हां छा था सम्झो त जेको कोविड जे करे सूरत हाल हले थी हिन जा असांजे हिन मुआशरे ते कहिड़ा असरात थिया आहिनि कहिड़ा जेको आहे कहिड़ी मुश्किलातुनि खे असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं। इहो तमामु सुठो सुवालु आहे। बेसिकली पाकिस्तान जहिड़ा जेके मुल्क आहिनि जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि दुनिया जा जिन्हनि जी इकानमी अॻु में ई जेका असां लो इकानमी आहे जिन्हनि जे अॻु में ई गुरबत जेको घणी आहे वसला घटि आहिनि असां त गुज़िरियल 70 सालनि खां इन्हनि चैलेंजिस खे मञींदा ऐं अहिड़े वक़्त में जॾहिं तव्हांजा वसीला घटि हुजनि तव्हांजो इन्फ्लेशन हुजे महांगाई चोट चढ़ियल हुजे ॿिया मामला हुजनि इन में तव्हां वरी कोविड जी तव्हां वटि वार थी करे त आउं सम्झां थो त उन माना असांजे मसइलनि खे मल्टीप्लाई जेके असांजा मसइला जेका असांजी आमदनी हुई जेके असांजा ख़र्चा हुया कोविड जे करे इन जा 100 मामला थिया लॉकडाउन में तव्हांजा बाज़ारूं मार्केटूं बंदि थियूं मांडा धंधादारी ख़तमु थी विया स्कूल तव्हांजा बंदि थी विया तव्हांजो रोज़गार मुतासिर थियो तव्हांजी आमदरफ़्त मुतासिर थी तव्हांजो माण्हुनि सां मिलणु मुतासिर थियो त आउं सम्झां थो असां ख़ासि करे पाकिस्तान ऐं ख़ासि करे पाकिस्तान में बि वरी उहे इलाइक़ा जेके ॿाहिरि वारा इलाइक़ा उन्हनि माण्हुनि जे रोज़गार ते तमामु मामिलो थियो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां गुज़िरियल साल जी ॻाल्हि आहे त गुज़िरियल साल जेके असांजा फ़सुल थिया आबाददार माण्हू जेका फ़सुल थिया मार्केटूं बंदि हुअण जे करे उहे उनजा फ़सुल मार्केट ऐं स्कीम में पहुची कोन सघिया ट्रांसपोर्ट बंदि हुअण जे करे तव्हांजा फ़सुल पहुची कोन सघिया उन सां इहो थियो त माण्हुनि जे जेके ख़र्चा हुया या जिन माण्हू इन्वेस्टमेंट कयो वेठो उन्हनि खे कारी इनकम उन खां अलावा स्कूल बंदि थियण सां जेको ही असांजो मसइलो आहे जेको हाणे 2 साल थी विया आहिनि तक़रीबन 1.5 साल थियण वारो आहे त हिन ही नसल आहे उहो असांजो इहा जेका उनजी एजुकेशनल ग्रोथ थी आहे ग्रोइंग थिए पई आहे एजुकेशन में
ॾिनी बि वञे ऐं सम्झां थो इहो वॾो इम्पैक्ट पवंदो आहे अकेले हुननि जी लाइफ ते छो जो असीं चऊं था ऑनलाइन एजुकेशन आहे साम्हूं मामला पर जेका फेस टू फेस आहे नॉलेज स्कूल या कॉलेज यूनिवर्सिटी उहा नॉलेज तमामु ऑनलाइन थी तो बेहतरीन इंजीनियर ऑनलाइन तव्हां कीअं पढ़ी है वो बेहतरीन इंजीनियर थी सघे ऐं सम्झां त इन जे बारे में त सरकार इहे मामला आहिनि जेके मुंहिंजे नज़र में अचनि उहो असांजी इकॉनमी असांजा जेके सोशल वेव जेको असांजो स्ट्रक्चर आहे उहो चेंज था बिल्कुलु और बार पे इहो पुछणु चाहियां त असां हिन जा हल हिन जा उपाउ असां कीअं बहितर वठी सघूं त गवर्नमेंट खे कहिड़ा जेका स्टेप्स खणणु खपनि जंहिंसां असां हिननि शयुनि ते हिननि सूरतनि सां बहितर तरीक़े सां मुंहुं ॾेई सघूं इहा तमामु सुठो ॻाल्हि ई आहे त जेके असांजा पॉलिसी मेकर्स आहिनि जेके उन मसइलनि ते वेठा आहिनि जेके रोडनि ते वेठा आहिनि जिन्हनि खे आवाम खे उन्हनि जे अहवालनि ते पहुचायो उन्हनि जो इहो अवलीन फर्ज़ु हुजणु घुरिजे जेके पॉलिसियूं ठाहिनि उहे माण्हुनि जे ऐं उमंगनि मुताबिक़ ठीकु आहे मिसाल जी ॻाल्हि आहे असांजो जेको चूंडियल नुमाइंदो आहे उनखे असांजे दर्जे त जेके मुंहिंजे तकड़ा माण्हू आहिनि उन्हनि जा मसइला कहिड़ा आहिनि उन्हनि जा सोशल इशूज़ कहिड़ा आहिनि उनजा इकनॉमिक इशूज़ कहिड़ा आहिनि तॾहिं असां उन पॉलिसी पहिरीं त पॉलिसी ठहे पोइ वरी उन पॉलिसी खे सदके दिलि सां अमल उनखे लागू कयो असां वटि इलाही सारियूं पॉलिसियूं बहितरीन ठहियल आहिनि कबटनि में बंदि कयूं आहिनि पर उहे पॉलिसियूं हेठि माण्हू थी उन पॉलिसी जो कोई इम्पैक्ट पहुतो कोन्हे चवण जो मक़सदु इहो आहे हाणे ताईं वॉइड आहे हिन सिचुएशन में तव्हांजी इकॉनमी अॻु में ई तव्हांजी इकॉनमी तव्हांजी पैसा उहा तमामु सॼी दबाव जेका आहे अच्छा हाणे पैसा आहिनि इंटरनेशनल जेके कम्यूनिटी आहे न उहा चवे थी बाबा असां उहे जेके तालुकात जुड़नि था मुल्कनि सां उहे मफ़ादनि जा तालुकात न आहिनि हाणे उहो असां वटि छो तालुक असां वटि अहिड़ी शइ आहे जेका असां पंहिंजी मार्केट करे सघूं था असां एक्सपोर्ट करे सघूं था ऐं असांजी उहा एक्सपोर्ट जॾहिं ईंदी शइ तॾहिं असां जेका असांजी हुनजी इनकम असांखे हिन मौक़े में जाम फ़ाइदो अहिड़ा सरकार प्रोग्राम हुजे ख़ासि करे नौजवाननि जे लाइ जेके माना फनी तौर ते माण्हुनि खे उनजी कैपेसिटी करे ॿियो प्लस फाइनेंस करे माण्हू नंढा नंढा बिज़नेस खोलींदा माण्हू नंढा नंढा बिज़नेस खोलींदा उहो एक्सपोर्ट थींदो तव्हांजो नालो ईंदो ॿी त ॻाल्हि न आहे त हीअ तव्हांखे जनम ॻाल्हि थो करे पर हिन कोविड जे करे असांजे हिन मुआशरे में जेका मुतासिर तरीन माण्हू थियूं उनमें हिकु उहा औरतूं वधीक मुतासिर थियूं ॿिए नंबर ते ॿार वधीक मुतासिर थियूं औरतूं हिन करे मुतासिर थियूं आहिनि असीं मर्द आहियूं हाणे लॉकडाउन आहे असीं वञूं किथां कोन घर अचूं पोइ सॼो ॾींहुं बसि माई ते औरत ते या धीउ ते भेण इहो चांहि ठाहे मानी ठाहे फलाणी थी करे फलाणी वेहण कोन करे हिन खां पोइ जेके असांजा वरी रवैया वो बेटा खतरनाक थी वेंदा जो असांजे रवैये जे करे असांजा इहे सारा उहो असांजा असांखे सोचणु घुरिजे एज़ रिस्पॉन्सिबल त बाबा आउं पंहिंजे मुल्क में छा तरक़ी करे आउं छा बहितर आउं सम्झां थो तॾहिं असां कंबाइंड ख़्याल हुजूं कंबाइंड एफर्ट्स हुजूं कलेक्टिव एफर्ट्स हुजूं बाक़ी ॻाल्हि इहा ख़ाली हवाल करण सां ॻाल्हियूं करण सां कुझु कोन थींदो प्रैक्टिकली करणो पवंदो ऐं प्रैक्टिकली इहो आहे त उहो आहे तव्हां पंहिंजो जेको तव्हांखे जेका तव्हां ॼाण आहे तव्हां जेका बि एजुकेशन आहे तव्हां जेको फन आहे तव्हां जेको स्किल आहे तव्हांजो यूटिलाइज़ कयो अच्छा हिन ते जेको आहे एजुकेशन जे हवाले सां असांजे गवर्नमेंट खे कहिड़ा स्टेप्स खणणु खपनि जंहिंसां इन कोविड जे सूरत हाल खे असां ॾिसूं पिया त हुन में ॿारनि खे बहितरीन मतिलबु एजुकेशन मिले जेको अॻियां हली करे असांजे मुल्क में पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन ॾेई सघे तव्हांजो सुवालु जेको आहे उहो सुठो सुवालु आहे ॾिसो ॻाल्हि इहा आहे एजुकेशन में
तव्हां ॻाल्हि कयां न खटे जी ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि खटे में टोटल 1637 स्टूडेंट मिले उन में 699 पहुचाए उन 1637 स्कूल मां छोकिरी जा स्कूल 182 उन ई में 110 स्कूल थो थिए इन्हनि सभिनी स्कूल में 73,000 पास 25 सरकारी स्कूल अहिड़ा आहिनि प्राइमरी जंहिंमें बिल्डिंग का सिरे खां बिल्डिंग थिए थो इहा डेटा जेका तव्हां पंहिंजी हूंदो ॿुधायो इहा सिंधी एजुकेशन जी डेटा आहे उहा असां त मामिलो कोविड जो त कोविड खां पहिरीं असां वॾो कोविड त इहो असां आहियूं 1637 स्कूल माना तव्हांजा 700 स्कूल बंदि पिया आहिनि अधु खां वधीक स्कूल बंदि पिया आहिनि छा कोविड करे बंदि पिया न इंतिज़ामी तौर ते माली तौर ते जेको स्कूल खे पहिरीं ॻाल्हि सरकार खे इहो सोचणु घुरिजे त ही कोविड आहे हिन कोविड में तव्हां पंहिंजे स्कूलनि जे इंतिज़ाम खे बहितर बनाइण जे लाइ कहिड़ा क़दम खणो सभ खां पहिरीं स्कूलनि खे का सर्टेन अमाउंट ॾियो जेका घटि में घटि उहो मास्क ऐं पंहिंजो सैनिटाइज़र वग़ैरह पंहिंजे स्कूल जे लाइ रखनि माइटनि में एतिरी तोहफ़ी कोन्हे जो माइट तव्हांखे सैनिटाइज़र पंहिंजे ॿार जो रोज़ वठी ईंदो रोज़ पंहिंजे ॿार खे जेको मास्क वठी रहणो पवंदो कोन करे सघंदो सरकार जो फर्ज़ु आहे उन खां अलावा ॾिसो होटलूं खुलियूं पियूं आहिनि बसनि ते छिटनि ते माण्हू सथिया पिया आहिनि पिया बाज़ारूं तव्हांजूं खुलियूं पियूं आहिनि अस्पतालूं खुलियूं पियूं आहिनि मिसाल जी ॻाल्हि बंदि आहिनि स्कूल छो सरकार खे घुरिजे त उहो स्कूल खे SOP ते हलाए ठीकु आहे बाबा जेतिरे स्कूल जी इनरोलमेंट 100 आहे 100 ॿार न अचनि पर अल्टरनेट बेस ते उनजो इंतज़ाम करे जेसिताईं सरकार पंहिंजे उन ज़िमेदारी खां सरकार पंहिंजी ज़िमेदारी खां सची ॻाल्हि इहा आहे असांखे लॻंदो आहे त उहो माना काफ़ी आहे हुनखे पंहिंजी ज़िमेदारी निभाइणु खपे पंहिंजे शहरनि खे तालीम जो बुनियादी आहे तालीम सां ई माफ़िला वधनि था जंहिं मुल्क में जंहिं क़ौम में तालीम न आहे उहा क़ौम पोइ उहा क़ौम सदाईं उहा पोइते हूंदी ऐं दुनिया जा मिसाल आहिनि उहे क़ौमूं निस्तनाबूद थी वियूं आहिनि जिन्हनि तालीम तां कयो असांखे इन मामले ते हिकु त सरकारी ज़िमेदारी आहे जंहिंखां पोइ असांजी ज़िमेदारी पए बीइंग ए पेरेंट बीइंग ए माना कम्यूनिटी एक्टिविस्ट या जेको पाण चऊं असांजी ज़िमेदारी पए पंहिंजनि ॿारनि खे असां तालीम ॾियूं स्कूल मोकिलियूं इहो बाम गुज़र न थियो स्कूल से कोविड आहे इहो गुज़र आहे तव्हां सम्झंदो त मुंहिंजे नज़र में इहा शइ तालीम माइट खे वधीक ज़्यादा परेशान थियण जी ज़रूरत आहे ॾाढो बहितरीनु तव्हां सां ॾाढो तव्हां इलाही सारी ॻाल्हियूं असांखे जेको आहे सो ॿुधायो ऐं असां पाण जेको आहे इन शयुनि खे ॾिसूं पिया थोरो ॻाल्हियुनि खे असां फेस कयूं पिया न त हीअ टाइम जेको आहे जिन्हनि खे असां ॾिसी करे अॻिते वधूं था पिया पर हिननि लाइ स्टेप्स कोन था खणूं न त इहे जेको ॻाल्हियूं तव्हां सां डिस्कस कयोसीं ऐं जेके तव्हां सां जेकी सुठी राय ॾियूं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां सां ॼाण ॾिनो ऐं तव्हांखे थैंक यू